नाज़िर मीरवाह गौरचाणी में ख़ासि कली बिरादरी उमराणी बिरादरी जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। हुन हवाले सां ॾिसो था मुज़फ़र नुआणी जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं मीरवाह गौरचाणी में, जिते पाकिस्तान ख़ासि कली इतिहाद जे तरफ़ां पाकिस्तान ख़ासि कली इतिहाद जे सरवाण सराय न्याज़ जे हुकुम ते हिते जेको ख़ासि कली बिरादरी सां उमराणी बिरादरी जेका नाजाइज़ी कई आहे उन्हनि हिते धरणो हयो वियो। अचो त वधीक हिते ख़ासि कली बिरादरी जे अॻवान सां ॻाल्हि माड़ करियूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। असां पाकिस्तान ख़ासि कली इतिहाद मीरवाह गौरचाणी टाउन जे तरफ़ां शहजादपुर में जेका असांजा मासूम बेगुनाह ख़ासि कली ज़ाहिद उमराणी को छुड़वाग पीपी जो नायब सदर आहे शहजादपुर जो, उन जेके शहीद कया आहिनि, असां उन जे ख़िलाफ़ ऐं उन जी हिमायत में उन शहीदनि जी हिमायत में असांजी रैली कढी आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी ऐं जेको सो पीपल्स पार्टी जे जेके बि आला कया त उन्हनि खां असां गुज़ारिश था करियूं ऐं उन्हनि खे हुकुम था ॾियूं त बराए महिरबानी इहो जेको छुड़वाग इन्हनि जो जेको आहे ज़ाहिद उमराणी उन जे ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे, जो नायब सदर शहजादपुर जो आहे। ईअं न थिए जो पाकिस्तान ख़ासि कली इतिहाद उनजे ख़िलाफ़ एक्शन वठे, सिराए न्याज़ अगरि हुकुम असांखे ॾिनो त असां धरणा वधीक वधाईंदासीं। ईअं न थिए जो लखे वोट सिंध में ख़ासि कली बिरादरी जा लखे वोट आहिनि, हिकिड़े ज़ाहिद उमराणी जे करे उहे बिलाल भुट्टो ज़रदारी उन्हनि खां मारूम थी वञे, पीपल्स पार्टी उन खां मारूम थी वञे। असां पाण सदियुनि खां पीपल्स पार्टी जा वर्कर रहिया आहियूं, असांजा वॾनि खां वठी असां अञा बि वोट रहियूं पीपल्स पार्टी जा। ईअं न थी वञे जो असां पीपल्स पार्टी में ख़ासि कली इतिहाद न्याज़ फिराई जे सॾ ते गॾु थिया आहियूं ऐं असां शहजादपुर जेके मज़लूमनि खे सरेआम गोलियूं हलायूं आहिनि ज़ाहिद उमराणी, असीं इहो मुतालबो कयूं था ज़ाहिद उमराणी खे जल्द अदालत जे कटड़े में आंदो वञे, गिरफ़्तार कयो वञे ऐं SSP जेको आहे सांगड़ उनखे मुअतल कयो वञे, छो त हू धुर बणिजी वियो आहे ज़ाहिद उमराणी हिकु पीपल्स पार्टी जो बाअसर माण्हू, उनजे करे को गिरफ़्तारी कोन थी आहे। असीं वज़ीर अला सिंध के मुराद अली शाह खां बिलावल भुट्टो ज़रदारी खां ऐं आसिफ अली ज़रदारी खां मुतालबो कंदासीं त जल्द खां जल्द उनखे ज़ाहिद उमराणी गिरफ़्तार कयो वञे ऐं ख़ासि कली बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जे तरफ़ां रैली कढी वई आहे, जेके असांजे शहजादपुर में शहीद ख़ासि कली बिरादर थी चुका आहिनि ऐं दहशतगर्द शाहिद उमराणी जिते हमिलो करे असांजा 3 शहीद ख़ासि कली शहीद कया आहिनि। इन सां SSP सांगड़ खे मुअतल कयो वञे, जेको गुंडे दहशतगर्द जो साथ ॾेई चुको आहे। असां रोस वारनि खे अपील था करियूं त असांजे शहजादपुर ख़ासि कली सां इंसाफ़ कयो वञे। मुज़फ़र नुआणी, मेहरान TV, मीरवाह।